नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत मुस्लिम लीग नून जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। अदालत अॻूणे इतलात वारे वज़ीर मरियम औरंगज़ेब ख़िलाफ़ नफ़रत पखिड़ण वारी तक़रीर करण जे केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ, जंहिं ते अदालत लॻापियल हद जे SHO खे गिरफ़्तारी वारंट ते अमल कराइण जी हिदायत कंदे मरियम औरंगज़ेब खे 9 डिसंबर ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 25 नवंबर ते अदालत में पेश न थियण ते मरियम औरंगज़ेब जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत मुस्लिम लीग नून जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत अॻूणी इतलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब ख़िलाफ़ नफ़रत पखिड़ण वारी तक़रीर करण जे केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ, जंहिं ते अदालत लॻापियल हद जे SHO खे गिरफ़्तारी वारंट ते अमल कराइण जी हिदायत कंदे मरियम औरंगज़ेब खे 9 डिसंबर ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 25 नवंबर ते अदालत में पेश न थियण ते मरियम औरंगज़ेब जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ।